हिते मां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट कराची में सहारनपुर कोऑपरेटिव सोसाइटी केस जी ॿुधणी थी आहे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट अकील अहमद अब्बासी केस की ॿुधणी कई। वकील आसिफ अली अबरो अदालत के ॿुधायो त कब्ज़ा माफ़िया ऐं पाण मुरादो क़ाबिज़ सेक्रेटरी मज़हर गिलानी अलाटीज़ जा प्लाट विकिरो करे छॾिया आहिनि। 2 सालनि में इलेक्शन कराइण जे कानून ते अमल करायो वञे। वकील आसिफ अली असुल अलाटीज़ के कब्ज़ो नथो ॾिनो वञे। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी करे 19 फरवरी ते तलब करे वरितो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। सिंध हाई कोर्ट कराची में सहारनपुर कोऑपरेटिव सोसाइटी केस की ॿुधणी थी आहे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट अकील अहमद अब्बासी केस की ॿुधणी कई। वकील आसिफ अली अबरो अदालत के ॿुधायो त कब्ज़ा माफ़िया ऐं पाण मुरादो क़ाबिज़ सेक्रेटरी मज़हर गिलानी अलाटीज़ जा प्लाट विकिरो करे छॾिया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाणी। जी शहज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट में मलिक लग सहारनपुर कोऑपरेटिव सोसाइटी जो केस हुयो, जंहिंजी अॼु चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट अकील अहमद अब्बासी की अदालत में ॿुधणी थी आहे। कब्ज़ा माफ़िया ऐं पाण मुरादो क़ाबिज़ सेक्रेटरी मज़हर गिलानी अलाटीज़ जा प्लाट विकिरो करे रहिया आहिनि। वकील आसिफ अबरो जो वधीक चवणु हुयो त 2 सालनि में इलेक्शन कराइण जे कानून ते अमल करायो वञे ऐं सोसाइटी जो नक्शो बिगाड़े असल मालिकनि जा घर ढाया पिया वञनि। दरख़्वास्तदारनि जो चवणु हुयो त 1972 खां क़ाइमु थियल सोसाइटी जे प्लाटनि ते अञा ताईं असल अलाटी खे कब्ज़ो नथो ॾिनो वञे ऐं रेवेन्यू खाते पारां खातनि में हेरफेर करे असल मालिकनि जे प्लाटनि ते कब्ज़ो पिणु कयो पियो वञे ऐं 2012 खां वठी इलेक्शन न पिया कराया वञनि सोसाइटी जा। ऐं पाण मुरादो सोसाइटी ते क़ाबिज़ सेक्रेटरी मज़हर अली गिलानी